बसंत आगमन परिणामो लियो सोए जित मोलिए सब मोलिए तिसहि न मोलियो खोए तिसहि न मोलियो खोए नानक बिना बसंत है नानक बिना बसंत है जिन घर जिना गुरमुख वसिया मन सोए जिना गुरमुख वसिया मन सोए नानक जिना बसंत है नानक जिना बसंत है हर वठ मन तन पर पड़े हर वठ मन तन पर पड़े सब जग हरिया होए सब जग हरिया होए हर वठ मन तन पर पड़े हर उठे मन तन सब पर पड़े सब जग हरिया होए सब जग हरिया होए सब जग हरिया होए नानक बिना बसंत है नानक जिना बसंत है जिना गुरमुख वसिया मन सोए जिना गुरमुख वसिया मन सोए नानक बिना नानक बिना नानक बिना बसंत है बोल गुरु नानक देव की जय। प्यारी साध संगत, नानक बिना बसंत है। राग वसंत में वसंत जी वाणी गाई सी हिन बसंत जे मौसम में ता सभिनी जो स्वागत आहे। हर माण्हू बसंत चाहे तो मन में मन प्रसन्नता सुख सहज अवस्था सत्संग अहिड़ी जगह थींदी आहे जिते माण्हू अची करे सहज थी वेंदो आहे ऐं उहा सहजता ई सुख ॾींदी आहे। असहजता दुख आहे। त तव्हां सभिनी जो स्वागत आहे हिन सत्संग में जिते असां भगवत गीता ते सत्संग ॿुधी रहिया आहियूं सिंधीअ में। 18 अध्याय हली रहियो आहे। तंहिंमें ही प्रसंग आहे चैन वर्णन जो प्रसंग। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ऐं शूद्र इन्हनि जी व्याख्या करे रहियो आहे श्री कृष्ण भगवान।
जंहिंमें असां ब्राह्मण जा गुण ॿुधासीं, क्षत्रिय जा गुण ॿुधासीं, ब्राह्मण जा वधीक लक्षण चया विया आहिनि, क्षत्रिय जा थोड़ा ब्राह्मण खां घटि, उन खां घटि वैश्य जा, ऐं शूद्र जो बसि हिकिड़ो ई गुण, हिकिड़ो ई हुनजो धर्म, हिकिड़ो ई गुण धारण करे। वैश्य जा 2-3 आहिनि, उहे असां श्रवण कयूं। 44 नंबर श्लोक श्रीमद् भगवत गीता जो इहा आहे। कृषि गोरक्ष्य वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम। वैश्य जा कर्म अचनि था। वैश्य माना व्यापारी, व्यापार, व्यापारी कंहिंखे चयो वियो आहे। व्यापार वॾे मां वॾो कहिड़ो व्यापार आहे, मूल व्यापार कहिड़ो आहे। ॿिया त आहिनि वॾा वॾा, चप्पल जो व्यापार, कपिड़े जो व्यापार, बर्तन जो व्यापार, हाणे त ऑनलाइन व्यापार थींदो आहे। पर मूल व्यापार अॼु बि उहो ई आहे जेको पहिरीं हो, कृषि, खेती, अॼु बि उहो ई आहे मूल व्यापार। छो त कंहिं बि व्यापार जे लाइ खेती हुअणु ज़रूरी आहे। ज़ोमेटो हुजे त उहो बिना अन्न जे त हलंदो ई कोन, या डोमिनोज खाइण जी शयूं खेतीअ जे बिना हलंदियूं कोन। कपिड़ो केरु वठंदो जॾहिं उन वटि पैसो हूंदो, ऐं पैसे जी मूल शुरूआत रोलिंग शुरू थींदी आहे खेतीअ खां। छो त सभिनि खां आवश्यक शइ आहे भोजन। माण्हूअ जो आवश्यक जेको उपभोग आहे, भोग करण जी शइ, उहो भोजन आहे। उहो त खेत मां ई थींदो आहे। भोजन बि, सब्जियूं बि, फल बि, सभु इन मां ई त थींदा आहिनि। किसान ई त किसान मां, खेत मां सॼो व्यापार पोइ वॾो थींदो वेंदो आहे, फैलजंदो वेंदो आहे। उन ई किसान जे खेत मां फुल्को बि पचंदो आहे, जेको ॿी टीं पे पवंदो आहे। पर उन ई किसान जे खेत मां पिज़्ज़ा बि ठहंदो आहे, बर्गर बि ठहंदो आहे, उहो 20 रुपए मिलंदो आहे। उहो व्यापार थी वियो कि केरु केतिरो पंहिंजे कस्टमर खे संतुष्टि ॾिए थो। उहो व्यापार जा गुण थींदा आहिनि। पर अगरि खेती बंदि थी वञे त सभु व्यापार बंदि, सभु ठप थी वञे। हितां ई शुरू थींदी आहे। सीज़न बि सुठी ख़राब खेत सां ई शुरू थींदी आहे। त कृष्ण भॻवान ॿिए कंहिंखे कोन चयो व्यापार। ॿिया त हू आहिनि, हितां जी टोपी हुनजे सर, ॾाढा त ईअं ई हूंदा आहिनि। न पंहिंजो दुकान, न मकान, न लागत, कुझु बि न पंहिंजो, हितां जो खणी होसि ताईं पहुचाइणो आहे। ऐं सुठो कमाईंदा आहिनि। पर मूल अगरि चइजे कि कोई सच में संसार खे हलाए थो, पाले थो, त उहो आहे किसान, उहो आहे खेती। त हुनखे चयो वियो आहे वैश्य। हाणे खेती करण जे लाइ बैल ज़रूरी हूंदा आहिनि। हाणे त ट्रैक्टर बि आहिनि, पर बैलनि जो ॾाढो वॾो उपयोग हो। हिकिड़ो सात्विक खेती थींदी हुई, छो त बैल गोवंश मां ईंदो आहे, गांइ जे वंश मां। मेंह सां खेती न थींदी आहे, भैंसे सां न थींदी आहे, छो त भैंसे जी ॼिभ ई ॿाहिरि निकिरी ईंदी आहे गर्मीअ में, थकिजी पवंदो आहे। त बैल थकिजंदो बि कोन्हे, ऊर्जा हूंदी आहे ऐं सात्विकता ईंदी आहे। हुनजे खेत जोतण सां सात्विकता,
त इन करे ॿियो धर्म चयो वियो वैश्य जो कि गौ रक्षा करे, गांइ जी पालना करे। खेतीअ में हुनखे ॾाढो उपयोग ॾींदी गांइ, खाद बि मिलंदी त हुन मां, गांइ मां खाद, ऐं उनखे घी मिलंदो, खीर मिलंदो गांइ मां, ताकि मेहनत करे सघे किसान। त गांइ ॾाढो आवश्यक हुई व्यापारीअ जे लाइ, मूल व्यापारीअ जे लाइ, किसान जे लाइ। गांइ ऐं गौवंश, गौ जी रक्षा, गौ संवर्धन इहो ज़रूरी हो। तव्हांखे ख़बर आहे कृष्ण भगवान कहिड़े वंश, कहिड़े वर्ण जो हो सांसारिक रूप सां? हूअं त उहो अच्युत वर्ण आहे, पर जंहिं घर हुन जन्म वरितो वो कहिड़ो वर्ण हो? वैश्य हो। कृष्ण भगवान पाण चयो आहे भागवत पुराण में कि असां त वैश्य माण्हू आहियूं, असांखे कहिड़ी जानकारी वधीक राजकाज जी। असां वैश्य, असां खेती करण वारा, असां गायूं चारण वारा, असां त गांइ दुहण वारा। त कृष्ण पंहिंजो वर्ण वैश्य ॿुधायो आहे, पर वैश्य उहो जेको गौ रक्षा करे, गांइ खे महत्व ॾे, पोइ हुन सां खेती करे। ऐं हाणे जेको बिना गांइ जे खेती थिए थी, बिना गौ वंश जे, उहा खेती, उहा भूमि जल्दी बंजर थियण वारी अथव। ऐं हुन सां गांइ सां खेती बंजर न थींदी हुई, उपजाऊ थींदी वेंदी हुई। त संतन महात्माऊं ॾाढो ज़ोर ॾिनो आहे कि गांइ रक्षा थियणु खपे। गौ हत्या बंदि थिए, गांइ जा फ़ाइदा माण्हू सम्झे ऐं संवर्धन करे, गांइ खे पाले न सघे त घटि में घटि गौशाला में कुछ दान त करे, पाणे गांइ पलजी वेंदी। व्यापारी त ख़ासि, सिंधी त ख़ासि इहो कमु करे, गौशाला में वञे, उते कुछ दान करे अचे, या थी सघे पंहिंजे हथ सां गाह खाराए गांइ खे। व्यापार शुद्ध थी वेंदो हुनजो, सभु समस्याऊं दूर थी वेंदसि, अड़चनूं। व्यापारी जा बि कुछ धर्म थींदा आहिनि। अॼुकल्ह जा व्यापारी सम्झनि था कि असां व्यापारी माण्हू आहियूं, असांजे लाइ धर्म भरम कोन्हे, असां त ख़रीद कंदा आहियूं धर्म खे। वॾा वॾा संत बि, पहुतल संत जिन जा पोस्टर लॻंदा आहिनि, उहे संत असांजे घर ते अची चांहि पी वेंदा आहिनि, असां वटि एॾो पैसो आहे। त व्यापारी पंहिंजे धर्म खां हीन थी वियो आहे, जंहिंजे करे उहो व्यापारी सचो न रहियो, हाणे उहो शूद्र थी रहियो आहे। न त व्यापारी जो पहिरियों धर्म हो सत्य ॻाल्हाए, गांइ जो आदर करे, छो त उतां ई हुनजो व्यापार हली रहियो आहे। मूल में गौ जो आदर करे, ब्राह्मण जो आदर करे, क्षत्रिय जो भी आदर करे, ये ॿई हिन खां मथे आहिनि। ऐं व्यापार में सच ॻाल्हाए, कमाए भली। हिन में त लिखियल आहे वाणिज्यम, वैश्य के अधिकार आहे व्यापार करण जो, बिल्कुलु कमाए, उनजो अधिकार आहे मुनाफ़ो कमाइण, भली व्याज भी वठे, उनजो अधिकार आहे। पर कूड़ त न ॻाल्हाए, बेईमानी त न करे, साफ़ साफ़ ॿुधाए करे न। अॻे हूंदा हुआ व्यापारी, मां त फेसबुक ते ॾिठो आहे कि अॻे छा व्यापारी कुर्सी रखंदा हुआ ॿाहिरि पंहिंजी दुकान ते। हिन जो मतिलबु इहो हो कि ग्राहक अचे उन ते वेहे, ऐं वेही करे पोइ जॾहिं वो वञे त कुर्सी थोड़ी देर खां पोइ अंदर रखंदा हुआ। अगरि ॿिए कंहिं दुकानदार अञा ॿोहणी न कई आहे त व्यापारियुनि में पाण में जी वो हूंदी हुई ॿधी, धर्म उन्हनि खे चवंदो हो कि तव्हां केवल अकेला न कमायो, तव्हांजी ॿोहणी थी वई न, तव्हांजी बोनी हो गई न, तव्हां ॿिए खे मौक़ो ॾियो। ग्राहक अचेव त तव्हां हुनखे चओसि पंहिंजी हुन वटि वञे जंहिंजी न थी आहे।
एॾो प्रेम प्यार हूंदो हो पाण में, ईमानदारी हूंदी हुई, धर्म हो, धंधे में बि धर्म हो। हाणे धर्म में धंधो थी वियो आहे, धर्म में बि धंधो। अॻे धंधे में धर्म हो, कुछ नियम हुआ, लक्ष्य जो त परमात्मा ही हो न भाई। अॻे व्यापारी जो लक्ष्य हो परमात्मा, कि मां जेको मुंहिंजो कर्म आहे इहो कयां ऐं मां भीतर सां त अंतर्मुखी हुजां। कम त ईंदो उहो ई को परमात्मा। इन करे वो दान भी कंदो हो, स्वच्छता भी रखंदो हो, ग्राहक सां सुठो ॻाल्हाईंदो हो। ग्राहक भगवान मञियो वेंदो हो कि ग्राहक मुंहिंजे लाइ भगवान, ऐं ग्राहक जी संतुष्टि महत्वपूर्ण हो हुन लाइ, कि मां मूं वटि का शइ ख़राब आई आहे त मां उहा न ॾियां ग्राहक खे, मां हुनखे सुठी शइ ॾियां। ग्राहक नाराज न थियणु खपे। टाइम टेबल सां दुकान खोलींदो हो, बंदि कंदो हो। ऐं अॻे असांजे देश में हर माण्हू जेंट्स धोती पाईंदो हो। धोती कुर्तो असांजी पारंपरिक वेशभूषा आहे सभिनीनि जी, हर प्रदेश जी। पोइ अंग्रेजनि जो असर थी वियो, न त व्यापारी भी धोती, भली पैसे वारो छो न हुजे, करोड़पति, वो भी धोती पाईंदो, मथां कुर्तो, त वो भी पंहिंजे धर्म सां ईमान सां दुकान ते वेहंदो हो ऐं भगवान खे यादि करे, सेव उहो समझी करे, धर्म समझी करे कंदो हो। वाणिज्य उनखे चइबो आहे, व्यापार, कॉमर्स। ऐं सुठो हलंदो हो, सभु ख़ुशि हुआ, व्यापारी भी ख़ुशि, ग्राहक भी ख़ुशि। इन्हे करे व्यापारी खे चयो वेंदो हो सेठ। सेठ अखर जो अर्थ छा आहे ख़बर अथव? श्रेष्ठ। सेठ अखर ठहियो अथव श्रेष्ठ मां, श्रेष्ठ खे हुनमें सेठ चयो वियो। वो अखर बिगड़ी करे श्रेष्ठ अखर बिगड़ी सेठ थी वियो। सेठ माना श्रेष्ठ। सेठ माना पैसो या ठाट बाट न समझिजो। हाँ, ठाट बाट हुजे, पर अॻे इहो मञियो वेंदो हो कि अगरि कंहिं बंगलो ठारायो त ज़रूर हिन महिनत बेतरी कई हूंदी। अॻे इहो मञियो वेंदो हो कि हिन माण्हू एॾो वॾो बंगलो जॻह ठाराए वरिती आहे व्यापारीअ, त ज़रूर केॾी महिनत कई हूंदी हिन जे पुठियां, त श्रेष्ठ सेठ। हाणे इहो कोन अथव नियम। हाणे ख़बर भी सभिनि खे आहे, बंगलो ठहियो आहे त ज़रूर, मां नथो चवां, माण्हू चवंदा आहिनि कहिड़े ॿिए नंबर जो पैसो थी सघे, छाजो सेठ, छाजो श्रेष्ठ। हे त ईअं ई अथई। अॻे ईअं न हो। अॻे जेको हो कमाई हुई पर स्पष्ट हो माण्हू। हाणे त GST अलाए छा बि त लॻाए छॾिया अथनि सरकार, पर हे बि चालाक आहिनि, व्यापारी बि बचाए वठंदा आहिनि। त श्रेष्ठ हो अॻे, वाणियो जेको हो अॻे श्रेष्ठ हो, छो त धर्म ते हलंदो हो। ऐं तंहिंखां पोइ धर्म जे लाइ दान भी कंदो हो। ऐं जेको धर्म जे लाइ दान करे थो सघे, उहो ई आहे वास्तविक सेठ। जिन धर्म कयो धनवान उहे, जपियो ईश्वर जिन इंसान उहे। जिन धर्म कयो धनवान उहे, जिन धर्म कयो धनवान उहे। जपियो ईश्वर जिन इंसान उहे। जपियो ईश्वर जिन इंसान उहे। जिन धर्म कयो।
विद्या फेर विञाइण लाइ मन मूर्ख खे समझाइण लाइ आहे विद्या फेर विञाइण लाइ मन मूर्ख जे समझाइण लाइ पढ़े दे पास हटाइण लाइ पढ़े दे पास हटाइण लाइ जिन वहज छॾियो विद्वान उहे जिन वहज छॾियो विद्वान उहे जिन धर्म कयो धनवान उहे अॻे मां बाजे में हरकतूं कंदो हुउमि ऐं सिधो सिधो वॼाईंदो हो हाणे मूंखे सिधो सिधो थो वॼाइणो पए ऐं हीउ बि थो करे जिन माया मेड़ी माणण लाइ ऐं पढ़िया ख़ल्क़ खारण लाइ जिन माया मेड़ी माणण लाइ ऐं पढ़िया ख़ल्क़ खारण लाइ ना पाण तरिया ना तारण लाइ ना पाण तरिया ना तारण लाइ सब रोज समझ शैतान उहे जिन धर्म कयो धनवान उहे जपियो ईश्वर जिन इंसान उहे जिन धर्म कयो त जिन धर्म कयो आहे उहे ई आहिनि सेठ सेठ उहो ई आहे श्रेष्ठ उहो ई आहे जे धर्म कयो जे धर्म कमायो आहे त कृष्ण भॻवान चयो थो हुन वैश्य जा जेके गुण आहिनि कर्म आहिनि कर्म स्वाभाविक कर्म उहे आहिनि खेती करणु गौ रक्षा करणु क्रय विक्रय करणु क्रय विक्रय जो अर्थ आहे कि ॿिए शहर में वञ ॿिए देश में वञ उते जेके सुठियूं शयूं आहिनि जेके हिते नथियूं मिलनि उहे खणी अच उहे हिते विकण त उन सां छा थींदो माण्हुनि खे ख़ुशी मिलंदी नई शइ उन्हनि खे मिलंदी ऐं हितां जी शयूं खणी वञ ॿिए देश में उते विकणी अच इहो धर्म आहे वैश्य जो वाणिज्य क्रय विक्रय आदान प्रदान अॻे त ॾाढो पहिरीं असां स्कूल में पढ़ियो आहे कि अॻे अहिड़ो बि ज़मानो हो विनिमय प्रक्रिया हलंदी हुई शइ जे बदिरां शइ पैसा न हूंदा हुआ शइ ॾेई करे शइ वठी अच उन में हिकु फ़ाइदो इहो हो कि जमाखोरी न थींदी हुई भंडार ऐं गोदाम करे न रखंदा हुआ बसि हलंदी रहंदी हुई शयूं मार्केट में पोइ मुद्रा आई त हाणे इहो थींदो आहे हाणे त सॼी दुनिया मिली वई आहे पाण में कुझु हर शइ मिली थी वञे त सुठो ई आहे थधि में अंब पिया था मिलनि थधि में गर्मीअ जो फल हुन में पियो थो मिले थधि में छो त जंहिं देश में थियनि था उतां हिते अची था वञनि न त अॻे इहो हो व्यापारी जो कमु कि अलॻि अलॻि शहरनि मां माल खणी अचे इहा सेवा हुई हिक हिसाब सां पंहिंजो मुनाफ़ो कढे हुन में ऐं विकिणे
स्वामी राम सुखदास जी मां कथा ॿुधी आहे, हिक हुन ॿुधाई हुई सत्संग में, हिकिड़ो व्यापारी वञे पियो, उठनि जो सॼो काफ़िलो हो हुन वटि, या घोड़ा हुआ। उन्हनि घोड़नि जे ॿिन्हिनि तरफ़ माल हुन जोड़ियो ॿधियो हो। हाणे अॻिते जो विया हिकु शहर में, सॼो काफ़िलो, माना सॼी टीम हुई हुनजी, स्टाफ हो। हिकु शहर में अधु माल हुननि जो विकामजी वियो। हाणे थियो छा, जेके घोड़ा हुआ उहे हिकु तरफ़ त माल भरियल हो, अञा ॿियो पासो ख़ाली हो, ऐं ही जिते पहुता उहो हो रेगिस्तान। त उन सेठ खां उन्हनि जे कर्मचारियुनि पुछियो, साईं हाणे छा कयूं? हाणे हीअं था कयूं, अधु घोड़नि जो माल कढी करे ॿियनि घोड़नि जी ॿी साइड था भरे छॾियूं त ॿिया घोड़ा ख़ाली थी वेंदा। हुन सेठ चई, न हिकु कमु कयो, बैलेंस बराबर करणु ज़रूरी हूंदो आहे उन घोड़े जे मथां, त ॿिए तरफ़ रेत भरे छॾियो, रेत भरियो, बैलेंस बराबर थी वेंदो सभिनी घोड़नि जो। त उन्हनि कर्मचारियुनि रेत भरी त सही, पर मन में चवण लॻा, कहिड़ो बेअकुल सेठ आहे असांजो, कहिड़ो बेअकुल, जबरदस्ती रेत छा कंदासीं, उहा भराए पियो थो, महिनत पियो थो कराए असां खां। अॻिते विया त हिकिड़ो ॿियो व्यापारी अचे पियो पंहिंजे काफ़िले सां गॾु। ही ॿई पाण में मिलिया, सेठ। हिन सेठ हुन खां पुछियईं, किथां था अचो? हुन चई, फलाणे देश मां। अच्छा। हिन पुछियईंसि, हुते तव्हांजो व्यापार सुठो थियो? चईसि, न यार, व्यापार मुंहिंजो कोन थियो, घाटे में वापसि पियो थो वञा, मूंखे घाटो पियो आहे, मां वापसि थो वञा। त ॻाल्हि निकिती, हुन सेठ चई, तव्हां फालतू रेत छो भराई अथव हिकु साइड? रेत कहिड़े कम जी? फालतू बोझ तव्हां विधो अथव। त हुन चई, बसि। हाणे जेॾी महिल हुन सेठ बि इहा ॻाल्हि चई ॿिए व्यापारीअ, त हाणे मन हलण लॻो सभिनीनि जो, कर्मचारियुनि जो। उन्हनि पंहिंजे सेठ खे चयो कि असां हीअ ट्रिप कयूं, पोइ तव्हां सां गॾु हलंदासीं कोन असां। हू व्यापारी बि सम्झे थो हिन ॻाल्हि खे कि तव्हां फालतू रेत भरी अथव। तॾहिं हुन व्यापारी जी हिकु ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे उनजी ॻाल्हि ते भरोसो आहे जेको लुटिजी पिटिजी वापसि पियो थो अचे, जेको घाटे में वापसि पियो थो अचे, उन सां ई सम्झी वञो कि उनजी काई बि सलाह सही न हूंदी। असां कंहिंखां सलाह वठूं त पहिरीं ॾिसबो त सही, इन छा कयो आहे जीवन में, इहो हारायो आहे या जीतियो आहे, ही फ़ाइदे में वियो या घाटे में वियो, इहो ज़रूर चेक कजो जीवन में। कोई तव्हांजो मन हलाए अची करे तव्हांखे कंफ्यूज करे कि ऐसे नहीं करते, यहाँ क्यों जा रही है, वहां क्यों नहीं जा रहे, हिकु दफ़ो उनखे ॾिसजो, उनजो जीवन चरित्र, पोइ निर्णय कजो कि असां कंहिंजी ॻाल्हि जे प्रभाव में पिया था अचूं, पाण कहिड़ी आहे। सेठ चई, मुंहिंजो अनुभव चए थो कि हेड़नि जी सलाह ते त न हलिजे। हाणे ही आया हिकिड़े देश में जिते रेत इन्हनि लाराई, पहिरीं त रेत लाराई, ढेर थियो वॾो, ऐं पंहिंजो सामान बि लाथनि। इत्तेफ़ाक सां उन देश जे राजा खे रेत खपंदी हुई, कुझु ठाराइणो हुअसि, ऐं उते रेत मिलंदी कोन हुई, त हिनखे रेत जा बि ॾाढा सुठा पैसा मिली विया, ऐं पंहिंजे सामान जा बि। पोइ उन्हनि पैसनि सां हिन पंहिंजे कर्मचारियुनि खे बोनस ॾिनो, ऐं पोइ हुननि खे सम्झायईं कि कॾहिं बि शक न कंदा कयो, व्यापारीअ जी हिकु टी अख बि हूंदी आहे। केवल ॿाहिरां जेको व्यापारी निर्णय कंदो आहे न, उहो सक्सेस कोन वेंदो आहे, जेको हृदय सां निर्णय कंदो आहे न, उहो सक्सेस वेंदो आहे। त कॾहिं शक न कजो, ऐं सलाह वरी तव्हां पिया चओ हुनजी मञो जेको ख़ुदि हाराइजी करे पियो थो घर वञे। त अहिड़ा व्यापारी हूंदा हुआ के तीक्ष्ण, विवेकी, दूरदृष्टि रखण वारा,
ऐं एॾो विवेक उन खे हूंदो आहे जंहिंजे जीवन में सत्संग हूंदो आहे। त सत्संग त व्यापारी खे त ॿुधण ई खपे, करण ई खपे। जेॾी महिल दुकान ते वेहे ओॾी महिल धंधो करे, पर सत्संग में अचे त पोइ भुलिजी वञे। इहो ई थियणु खपे न। पर न, व्यापारी सत्संग में वेंदो आहे न त दुकान खणी ईंदो आहे गॾु पाण सां। पोइ उते बि दुकानदारी, अॼु जो व्यापारी, नकली न, अॼु जो व्यापारी। अॻे कथा ॿुधंदा हुआसीं, दृष्टांत कि गांव में कथा थी, हिकिड़ो सेठ बि पहुची वियो कथा में। वो संत कथा पियो करे, सेठ खे निंड अची वियसि। अॻे धोती पाईंदा हुआ सभु, त निंड में सपनो ॾिठई कि मां दुकान ते वेठो आहियां, पंहिंजे कपिड़े जे दुकान ते, ऐं ग्राहक खे मां कपिड़ो पियो थो ॾेखारियां। ईअं कंदे कंदे पंहिंजी धोती हथ में अची वियसि। और सपने में कपड़ों पे तो फाड़े, धोती को फाड़ के रुमाल कर दिया। तो संत चीज भाई छातो करे तो निंड में जो तो साईं ठही पवंदासीं तव्हां जेको वरी उन संत जे गले में गमछो पियल हो, उहो बि लाहे वरितईंसि। पोइ त हुनखे पाणी हणी करे होश में आंदनि। त व्यापारी दुकान सत्संग में बि वञनि था त दुकान खणी था वञनि। अरे भाई हिते त न वञो दुकान घटि में घटि, हिते त सत्संग ई थी वञो, धर्म हिते आहे। त कृष्ण भॻवान चए थो जेको क्रय विक्रय करे, सही शइ ॾे, धर्म रखे, धंधे में भी दुकान ग्राहक खे आदर ॾे, कुछ नियम ठाहे, टाइम ते पहुचे, खोले बंदि करे। ऐं ही जेका आदत आहे न बैरागढ़ में, मूंखे ख़बर कान्हे सही आहे या ग़लति आहे, पर सम्झ में न ईंदी आहे कि 11 12 बजे ताईं दुकान खोलण उचित आहे छा? न, एॾी देर ताईं पोइ कॾहिं रोटी खाईंदा, कॾहिं सुम्हंदा। पर असां व्यापारी आहियूं कोन, असांखे कहिड़ी ख़बर आहे उचित आहे। अगरि सवेल बंदि कनि त छा थी वेंदो, घाटो थोड़ी। विच में जो थियो लॉकडाउन में तो कयो हो न, विच में 9 बजे बंदि, 7 बजे बंदि, त सुठो ई त हो। त कुझु धर्म व्यापारियुनि खे सिखणु खपनि। अॻे त मां किताब विराईंदो हुअमि इन ते, स्वामी राम सुखदास जा हुआ कि व्यापार से संबंधित, व्यापारियों के लिए धर्म। पर वठंदा तो हुआ सब, जिते पाठ रखंदासीं वठंदा सभु हुआ, पर हलंदा कोन हुआ उनते। हुननि खे अॼुकल्ह जे व्यापारीअ जो धर्म थी वियो आहे धन, पैसो, कीअं बि अचे। त पोइ परिणाम भी वही है, वो लक्षण वही है। इने करे ही अॼु व्यापार का वधीक सेवा जी वैल्यू थी वही है, जॉब जी। पंहिंजे धंधे का वधीक जॉब जी वैल्यू आहे या कान्हे? त छाजे करे? इन लक्षणनि जे करे। न त कंहिं ज़माने में हूंदो हो कि भली सरकारी नौकरी हुजे कोन कंदासीं, पंहिंजो कमु कंदासीं, पंहिंजो भली नंढड़ो दुकान हूंदो, सेठ थी वेंदासीं, उहो हलाईंदासीं। पर हाणे त हर कोई पढ़ाई लिखाई चश्मो लॻी वियो, पढ़ी करे जॉब करणो आहे, जॉब जी तैयारी। खैर अॻिते पाण वधूं। श्री कृष्ण भगवान चए थो कि चौथों आहे शूद्र। शूद्र जो हिकिड़ो ई कमु आहे सेवा, ॿियो कुझु बि न, वो बस सेवा करे। हाणे ॾिठो वञे सभिनि खां फ़ाइदे में आहे शूद्र, हींअर बि पहिरीं बि, ॿियो कुझु बि हुनखे कोन्हे करणो। भाई तव्हां सोचे ॾिसो, भली माण्हू अॼुकल्ह चवंदा आहिनि कि भाई शूद्रनि सां भेदभाव हो, छुआछूत हुई, पर तव्हां फ़ाइदा त ॾिसो हुन जा। उनखे न लड़ाईअ में भाग वठणो आहे,
न उनखे ब्राह्मण वांगुर नियम कर्म कांड जप तप विर्त रखणा आहिनि, झंझट खां ई मुक्त। जलेबियूं इहे त चवंदियूं आहिनि कि न व्रत न उपवास न कुछ, न लड़ाई न व्यापार, कुछ नहीं करना, बन शूद्र। शूद्र ई त ठाहींदा आहिनि उनखे। ये फैसिलिटी तो हुई शूद्रनि के अॻे कि न जप न तप न परंपरा न नियम, न लड़ाई में देश में हमलो थिए त केर अॻियां ईंदो? क्षत्रिय। कर्म धर्म कर्म जी ॻाल्हि हुजे त ब्राह्मण, व्यापार जी ॻाल्हि हुजे भोजन पहुचाइणो सभिनी ते त उहो व्यापारीअ जो कमु। शूद्र जो कमु केवल सेवा, ऐं सेवा बि अहिड़ी जो उहा कमु हुनखे ई पई अचे, व्यापारीअ खे, टिनिन खे। जूतो ॻंढण, कपिड़ा सिबण, कटिंग करण, कोई नाई हो, कोई कसाई हो, कोई जूता। हाणे तव्हां सोचे ॾिसो, चाहे राजा जो महल छो न हुजे, हुनमें सेवा कंहिंजी लॻल आहे? शूद्र जी। हींअर बि चाहे असांजे घर सफ़ाई थी रहे, ॿाहिरि रोड साफ़ था रहनि, या असां चप्पल था पायूं, कपिड़ा सुबिजी अचनि था, ठही अचनि था, नाई कटिंग कंदो आहे, घर में फर्नीचर ठहे थो, इहे सभु केरु पियो थो करे? इहो ई वर्ग आहे न इहो। त कीअं इनखे असां अछूत था चई सघूं? अछूत त आहे कोन इहो वर्ग। ही त विच में अची करे भड़काइण वारनि फूट पैदा कई। हुननि खे साहिब करे चयो वियो कि तव्हां सां अन्याय थियो आहे, हाणे तव्हां बि सेठ ठही वञो। कृष्ण भगवान चए थो स्वाभाविक कर्म कयो। तव्हांजे अंदर अगरि सेवा जो भाव आहे त तव्हां सेवा कयो। तव्हांजे अंदर इच्छा आहे सेवा जी, पर सेवा न करे तव्हां राजनीति में था घुसो त न राजनीति करे सघंदा न सेवा करे सघंदा। स्वाभाविक कर्म कयो। ॾिसो, भागवत पुराण में ईअं बि ईंदो आहे कि भगवान जा चारई वर्ण भगवान पैदा कया आहिनि। मस्तिष्क मां निकिता ब्राह्मण, छातीअ मां क्षत्रिय, पेट मां वैश्य ऐं चरणनि मां शूद्र। त हिन में नंढा वॾा केर कीअं थी विया? सॼो शरीर बीठल त पेरनि ते ई हूंदो आहे न, चरणनि ते। त ही त बेस आहिनि, आधार आहिनि, सेवक। पर हिननि खे भड़कायो वियो। आरक्षण, हाणे हिननि खे आरक्षण बि वठंदा ऐं गालियूं बि ॾींदा। इहा स्थिति आहे। फैसिलिटी सभु वठंदा ऐं उन खां पोइ बि खाई पी गालियूं ॾींदा देश खे कि असां सां अन्याय कयो अथव। ही पहिरीं वधीक ख़ुशि हुआ, छुटल हुआ, जिंद छुटल हुई। देश खे कोई ॿियो संभालींदो, व्यापार कोई ॿियो कंदो। तूं त सेवा करे, आनंद प्राप्त करे, मोक्ष पाए थो सघी। एॾी इज़ी हिन जे लाइ ॻाल्हि हुई, सेवा। पर हिन खे भड़कायो वियो। न हो कामना फल की किए जा कर्म, न हो कामना फल की किए जा कर्म, कि सेवा ही सेवक का, कि सेवा ही सेवक का रहा है
निष्काम भाव से ही, निष्काम भाव से ही उठे हर कदम, न हो कामना फल की किए जा कर्म, न हो कामना फल की किए जा कर्म। धरती में जो भी बोए वो ही मिलेगा, समय आने पर फल अवश्य मिलेगा, दामन सब्र का नाम कभी छोड़े हम, न हो कामना फल की किए जा कर्म, न हो कामना फल की किए जा कर्म। ये सेवा ही सेवक का, रहा है धर्म, न हो कामना किए जा कर्म। त सेवक जे लाइ सेवा ही बस धर्म हूंदो हो। अॻे जो सेवक माना शूद्र पैसनि जे लाइ बि न कंदो हो, हू बस चवंदो मां सेवा कई मूंखे ख़ुशी मिली, बदले में मूंखे जेको बि मालिक ॾे, इनाम जेको बि ॾे त हुनखे मिलंदो हो। हाणे अॼु जे युग में केरु आहे सेवक जेके जॉब था कनि, पर हाणे ॾिसो अॻे जो सेवक पंहिंजे मालिक जे लाइ, उनजी ख़ुशीअ जे लाइ सेवा कंदो हो कि हुनजे मालिक खे संतुष्टि थिए, उहो ख़ुशि त बस। अॼु जो जेको माण्हू जॉब थो करे उहो कंहिंजी संतुष्टि लाइ पियो थो सेवा करे, न हू उनजो स्वामी केरु आहे, पैसा त मिलन्स था, उनजो उहो कंहिंखे संतुष्ट पियो थो करे, उपभोक्ता खे। चाहे कंहिं बि कंपनीअ में हुजे, उहो पंहिंजे बॉस खे न, उहा कंपनी जंहिंजे लाइ ठही आहे, जीअं जोमेटो कंपनी आहे, हुनमें कंहिंखे जॉब मिलियो जोमेटो में, भले हुनजो कमु मिलियसि कंप्यूटर ते, पर उनखे उनजो परफॉर्मेंस तय कंदो कि हिन जे हुअण सां असांजो ग्राहक ख़ुशि थो थिए या न। जेको जोमेटो ते ऑर्डर थो करे 150 जो 200 जो ऑर्डर थो करे, उहो हुनजो स्वामी आहे। कंहिंजो हुन जेको चए थो मुंहिंजो पैकेज आहे, हुनजो स्वामी केरु थियो? मैनेजर बि न, मैनेजर त हू आहे केवल रखियल। इन्हनि सभिनि जा स्वामी आहिनि आम, असां जहिड़ा आम इंसान। गहराई सां सोचो त सच्चाई इहा अथव, असांजी संतुष्टि हुननि जो हुआ कमु। कोई भी जेतिरी भी कंपनियूं आहिनि, का कंहिं क्षेत्र में आहे का कंहिं क्षेत्र में, ये असांजे लाइ त कनि पिया था कमु, उपभोक्ता जे लाइ आम। त हिन खां त अॻे वारा सेवक सुठा हुआ, भले हुननि जो पैकेज न हो एॾो घटि पैकेज हो, पर हुननि जो स्वामी पैसे वारो त हो, ॾाढो उदार त हो, हुननि जो ध्यानु त रखंदो हो। भई तव्हां कॾहिं बि कस्टमर केयर ते फोन लॻायो, चाहे अमेजोन हुजे या फ्लिपकार्ट हुजे, तव्हांखे सर सर करे मैडम मैडम करे ॻाल्हाईंदव,
छो त तव्हां स्वामी आहियो उन्हनि जा, तव्हां सुञाणो पंहिंजो पाण खे, पहचानो, तव्हां घटि कोन आहियो, तव्हांखे ज़रूरत कहिड़ी आहे हीन भावना आणण जी। हीन उहो आहे जंहिंखे सेवा करणी थी पए, वञी करे पंहिंजो घर छॾे, ॿार छॾे, घर ॿार छॾे, ॿिए शहर में वञी राति राति जागी जंहिंखे अटेंड था करणा पवनि, जंहिंखे मथो हणणो थो पए, कंहिंजे लाइ था हणनि? तव्हांजे असां ॼणनि जे लाइ। मैडम, सॉरी मैडम, अब नहीं होगा, हो जाएगा, एॾा वॾा वॾा बि तव्हांखे मैडम था चवनि, मां त तव्हांजो उत्साह वधाया न। तव्हां पहचानो पंहिंजो पाण खे, हू सेवक आहिनि सभु इहे, असां स्वामी आहियूं। छो त हिननि हिकु ई धंधो करे छॾियो आहे, धन, पैसो, पैसे जितां मिलंदो उहो हिननि जो बाबो थी वेंदो। त असां बि छो न पैसा लुटाईंदा वञूं, स्वामी थी वञूं, ऐं असांखे पैसा केरु ॾींदो? असांजो स्वामी। असां ऐं छो ॾींदो उहो? छो त असां उन लाइ कमु कंदासीं। इहो यादि रखिजो, राम काज जीवन में थी सघेव न, राम काज कजो। आम काज करण खां पोइ थोरो समय राम काज लाइ, भगवान जे लाइ, भगवान जे दर ते सेवा कयो न, कुझु न कुझु उन जे लाइ कयो। पोइ उहो तव्हांखे, उहो असांजो स्वामी तव्हांखे हिननि जो स्वामी ठाहे छॾींदव। जे तू मेरा होए रहे, सब जग तेरा होए, या गुरबाणी ॻायूं। भगवान तो चए, जेकॾहिं तूं मुंहिंजो थी वञे त सॼो जगत तुंहिंजो थी वञे। सब जग तेरा होए, सब जग तेरा होए, जे तू मेरा होए रहे, सब जग तेरा होए, सब जग तेरा होए, सब जग तेरा होए। आप सवार मैं मिलन, मैं मिलिया सुख होए। आप सवार मैं मिलन, मैं मिलिया सुख होए। फरीदा